इहा ॻाल्हि ज़रूरु ऑब्ज़र्व कई हूंदव त जेको पितरनि खे पाण भोजन खाराईंदा आहियूं उन जो जेको मेनू हूंदो आहे उहो अमूमन फिक्स हूंदो आहे। भई दाल चांवर या के कढ़ी चांवर कंदा आहिनि ऐं उनखां पोइ सीरो पूरी बाट जेको बि आहे इहो लॻभॻि अमूमन फिक्स रहंदो आहे, इहो ई मेनू रहंदो आहे। त तव्हां कॾहिं ईअं तव्हांजे मन में वीचार आयो आहे कि ईअं छो? इन जो कारण इहो आहे त जेके पितरनि खे पाण भोग लॻाईंदा आहियूं या उन कांव जो जेको गिरह कढंदा आहियूं त कांव खे इहे सभु शयूं तमामु पसंदीदा शयूं आहिनि, इहे कांव जूं पसंदीदा शयूं आहिनि। जीअं ॾही आहे या बेसण जी कढ़ी आहे, चांवर आहिनि, इहा सीरो आहे, इहे जेके बि शयूं आहिनि इहो कांवनि खे या पखियुनि खे तमामु वणंदड़ शयूं आहिनि। त उहे जीअं ई पाण कांव लाइ गिरह रखंदासीं तीअं ई हू जल्द ई अची वेंदा ऐं भोग खे स्वीकार कंदा। इन करे इहो मेनू इन्हनि श्राद्धनि में इहो फिक्स रखियो वियो आहे। गॾोगॾु के माण्हू इहो सुवाल कंदा आहिनि त छा असां जेको श्राद्धनि में न्याणीअ खे भोजन करायूं था त छा असांजो उहो पितरनि ताईं पहुचंदो आहे, वाकई में उहे खाईंदा आहिनि? त असां अगरि उन्हनि जी का पसंदीदा शइ था ठाहियूं त छा उहे उन्हनि ताईं पहुचंदी आहे? उहे संशय रखंदा आहिनि मन में। त के पंडित जवाबु ॾींदा आहिनि त उहे सूक्ष्म रूप में अची करे स्वीकार कंदा आहिनि या कीअं बि त नमूने नमूने सम्झाइण जी पंहिंजी कोशिशि कंदा पिया आहिनि। पर इन जो उत्तर इहो ई आहे त तव्हांखे श्राद्ध जेके साल में हिकु दफ़ो पितरनि जे निमित्त हिकु दफ़ो ई रोटी खाराइणी थी पवे ऐं उहो बि का वॾी ॻाल्हि त आहे कान। दाल चांवर जीअं पाण घर में रोज़ु ठाहियूं था, सीरो पूरी, को वॾो मेनू त आहे कान। साल में हिकु दफ़ो असांजे गुज़रियल वॾा या जेके बि आहिनि उन्हनि जे निमित्त अगरि हिकु वेलो न्याणीअ खे दान करे खारायूं था त उन में बि अगरि असांजे मन में 100 सुवाल था अचनि त छा उहे उन ताईं पहुचंदो, छा उहे स्वीकार कंदा? त अहिड़ो संशय मन में न आणिजे। संशयात्मा विनश्यति। अहिड़ो संशय या संदेह रखी करे जे तव्हां खारायो बि था त उहो ओतिरो फलदायी न हूंदो आहे। त इन में श्रद्धा ऐं विश्वास रखी करे तव्हां खे हिन ॾींहुं पंहिंजे जेके वॾा आहिनि, जेके गुज़री चुका आहिनि, उन्हनि जे निमित्त हिकु वेलो रोटी खाराइण में एॾा सुवाल मन में न अचणु घुरिजनि। जॾहिं यजमान जे मन में एॾा सुवाल हूंदा आहिनि त जेके पितर थींदा आहिनि उन्हनि ताईं बि इहे वाइब्स पहुचंदियूं आहिनि ऐं उहे दिलि सां आसीस न ॾेई सघंदा आहिनि। त इन करे सचो सिदक ऐं श्रद्धा विश्वास रखी करे पितरनि खे हिकु वेलो रोटी मोकिलाइजे। जय झूलेलाल।